ही जेका मज़ार तव्हां पंहिंजी स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो, ही फ़क़ीर राहिब सूमरो जी मज़ार आहे, जेका टंडो अल्लाहयार शहर में हिन फ़क़ीर जे नाले सां ई मंसूब राहिब पाड़े अंदरि मौजूद आहे। हिन फ़क़ीर जी पैदाइश ऐं वफ़ात कॾहिं जी आहे, हिन मुतालिक़ मुस्तनद मालूमात मौजूद नाहे, पर मक़ामी तरह जेकी रिवायतूं मशहूर आहिनि उन्हनि मां ईअं सम्झ में अचे थो त ही दरवेश टालपुरनि जे आख़िरी दौर ऐं अंग्रेज़नि जे शुरूआती दौर सां ताल्लुक़ रखंदड़ आहे। चवनि था त मीर साहिबान तोड़े अंग्रेज़ अमलदार संदुस मोतक़िद हुआ ऐं हिन फ़क़ीर जे करामतनि खां मुतासिर थी आस पास जो इलाइक़ो खेसि वक़ुफ़ करे ॾिनऊं। मक़ामी माण्हू संदुन करामत बयान कनि था त हिन फ़क़ीर वटि ॿनी जो टुकड़ो हो, जेको खूह जे पाणी ते आबाद थींदो हो। राहिब फ़क़ीर वटि ॾांद त हुआ ई केन जो नार छिकिन, सो पाण ठिकर जा ढॻा ठाहे उन्हनि खे नार सां ॿधी चवंदो हो, हलो बाबा हलो, त ढॻा हलणु शुरू कंदा हुआ ऐं नार वहणु शुरू थींदो हो। ही दरगाह अॾावत जे लिहाज़ खां घणी क़दीम मालूम थिए थी। हिते राहिब फ़क़ीर जी तुर्बत सां गॾु कुझु ॿियूं नामालूम माण्हुनि जूं तुर्बतूं पिणु मौजूद आहिनि। हिन दरगाह जो गुंबज़ मौजूद नाहे, शायदि कच वक़्त अॻे किरी चुको आहे। हिन मज़ार जी सही सां मरम्मत बि नाहे थी सघी, जंहिंजी हाणे घणी ज़रूरत आहे। चवनि था त राहिब फ़क़ीर सूमरो शाइर बि हो, पर संदुस घणो कलाम त मौजूद नाहे, सिर्फ़ कुझु सिटूं जेके फ़क़ीर ॻाईंदा हुआ उहे हिन रीत आहिनि। हर जाए वसी थो तूं ई तूं, तेरा मकाम मौला, चलो त कश्ती वेखूं, आगा इएं पसूं, कश्ती में मिसल राहिब, राहिब जो रब तूं ई तूं, तेरा मकाम मौला।